बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे दफ़ा भली कार नाज़रीन। लाड़काने ज़िले में रगो गुज़िर 2 महीननि दौरान 3 नींगरनि समेत 14 ॼणनि जा लाश ठाहिया ऐं तव्हांखे ॿुधायूं त इन्हनि 14 ॼणनि खे गुम कयो वियो हो, जंहिंखां पोइ वारसनि पुलिस वटि संदन रिपोर्ट बि दाख़िल कराई, पर अफ़सोस जो पुलिस संदन वापसी लाइ कुझु न कयो। नतीजे में संदन लाश वारसनि खे मिलिया, जेके मुख़्तलिफ़ जायुनि ते हथ आया। इन्हनि लाशनि मां अक्सर लाशनि ते तशदुद थियलु हो। इन गंभीर सूरतहाल जे बावजूदि लाड़काणो पुलिस अञा ताईं रगो वारसनि सां मीटिंग्स कयूं आहिनि, इन खां वधीक का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। कुझु कमेटीज़ वग़ैरह SSP जोड़ियूं आहिनि, पर पुलिस जी हिन गंभीर तरीन मामले ते असांखे का बि असराइती कार्रवाई नज़र नथी अचे। इन हवाले सां पहिरीं तव्हां ॾो हीअ रिपोर्ट पेश कयूं था। पहिरीं रिपोर्ट ॾिसो, उन खां पोइ वधीक मामले जो जाइज़ो वठंदासीं। शायदि लाड़काने जी तारीख़ में पहिरियों भेरो अहिड़ी भयानक सूरतहाल पैदा थी आहे जो रगो 2 महीननि जे अंदरि पुरअसरार नमूने गुम थियल 14 ॼणनि जा लाश ठाहिया आहिनि। ॿुधायो वञे थो त 3 नींगरनि समेत 14 ॼणनि खे अगवा करण बैदि खेनि बेदर्दीअ सां क़तलु करे संदन लाश छुलाए विया, जिन मां 7 ॼणनि जी सुञाणप थी, जॾहिं त 7 ॼणनि जा लाश लावारिस ॼाणाए दफ़नाया विया। हिन वक़्तु बि लाड़काने मां हिकु नींगर ऐं हिकु नौजवान गुम थियलु आहे, पर अहिड़ी दर्दनाक सूरतहाल बावजूदि लाड़काने पुलिस खे ॼण का परवाही न आहे। छा लाड़काणो पुलिस बेदर्दी सां क़तलु कयल नींगर अली गुल राहूजे जी अमड़ जा सुडका रोके सघे थी? अरे मुझा कातिल गुम दादा वतने, अरे मुझो बचड़े के बेदर्दी सां मारियो तो। छा लाड़काणो पुलिस जे अमलदारनि ताईं बहिरेमाणे तरीक़े सां मारियल असगर खरल जी अमड़ जूं दाहूं नथियूं पहुचनि? मुझो बचड़ो अहिड़ो हुयो जो कोन हूंदो वेंदो बि पुछो। छा IG सिंध ग़ुलाम नबी मेमण उन ॻाल्हि खां बेख़बर आहे त लाड़काने जी माइरुनि जूं हंजूं ख़ाली थी रहियूं आहिनि ऐं संदसि मातहत पुलिस कखु भञी ॿीणो करण लाइ तयारु न आहे? जिन बेगुनाह माण्हुनि ऐं मासूम नींगरनि जा लाश ठाहिया आहिनि, उहा लिस्ट बि तमामु डिघी आहे। सिंध सरकार जी इख़्तियारियुनि, लाड़काने जे चूंडियल नुमाइंदनि ऐं पुलिस खाते जे अमलदारनि जे इतलाउ लाइ ॿुधाइजे थो त लाड़काने में 1 जून ते सचल थाणे जी हद मां लावारिस नौजवान जो गटर मां लाश कढियो वियो। 3 जून ते रशीद वगण थाणे जी हद मां नौजवान जो लाश मिलियो। साॻे ॾींहं ते वली थाणे जी हद मां आपाशी खाते जे इंजीनियर जो राइस कैनाल मां लाश ठाहियो। ॿिए ॾींहुं 4 जून ते अलाहाबाद थाणे जी हद मां पीरसन जो लाश मिलियो। 16 जून ते सिविल लाइन थाणे जी हद मां 55 साला पीरसन जो लाश मिलियो। 21 जून ते हैदरी थाणे जी हद मां नींगर शिराज जमालीअ जो लाश ठाहियो। 28 जून ते अली गोहराबाद थाणे जी हद मां पीरसन जो लाश मिलियो। 6 जुलाई ते 2 लावारिस लाश ठाहिया। 14 जुलाई ते राइस कैनाल मां नौजवान अली रज़ा जो लाश मिलियो। 16 जुलाई ते माहूटा थाणे जी हद मां नए देरे वासी ग़रीब मिसकिन नींगर अली गुल राहूजे जो लाश वारसनि खे ॾिनो वियो, जॾहिं त 11 जून ते गुम थियल ख़ैर मोहम्मद आरिजा जे रहवासी नौजवान रिज़वान कल्होड़ो ऐं 17 जुलाई ते हैदरी थाणे जी हद मां पुरअसरार नमूने गुम थियल नींगर इरशाद अंसारीअ खे अञा ताईं पुलिस हथु न करे सघी आहे। लाड़काने पुलिस जी अहिड़ी कारकर्दगीअ सबबि ॾोहारियुनि खे शह मिली रही आहे ऐं उहे आए ॾींहुं माण्हुनि खे अगवा करे वञनि था, पर ख़बर न आहे छो अहिड़ी भयानक सूरतहाल खे सिंध सरकार संजीदा वठण लाइ तयारु न आहे। नए लाड़काने में गुज़िरियल 2 महीननि दौरान 14 ॼणनि जा लाश ठाहिया, जिन मां केतिरनि ई ॼणनि खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो, जिन में 3 नींगर पिणु शामिल हुआ। 2 ॼणा अञा ताईं गुम आहिनि, जिन जी वापसी लाइ पुलिस अञा ताईं कुझु बि न आहे कयो। इन हवाले सां वधीक रिपोर्ट पेश कंदो असांजो लाड़काने जो रिपोर्टर रशीद समो। लाड़काने में 2 महीननि जे दौरान 3 जेके नींगर आहिनि उन्हनि जा लाश मिलिया आहिनि। हिकिड़ो शिराज जमालीअ जो मस्जिद में जेको आहे हथ पेर ॿधल लाश मिलियो हो, ऐं ॿियो असगर खरल हो जेको अलाहाबाद थाणे जी हद मां
उनजो लाश मिलियो हो ऐं टियों जेको लाश हो उहो माहोटा थाणे जो नींगर माहोटा थाणे जी हद मां उनजो नींगर जो लाश मिलियो, जंहिंजी सुञाणप नवंदरे वासी जे तौर थी अली गुल राहू जे तौर उनजी सुञाणप थी। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे इन्हनि टिनी नींगर जॾहिं गुम थिया त वॾो अलमियो इहो आहे त उन वक़्ति थाणे ते उन्हनि जे वारसनि रिपोर्टूं दर्ज करायूं ऐं एनसियूं दाख़िल करायूं, पर बर वक़्तु पुलिस उन्हनि खे इंसाफ़ फ़राहम न कयो, जंहिंजे करे उन्हनि जा लाश मिलिया। ऐं ॻाल्हि कजे इन नींगरनि खां अलावा त हिकिड़ो एरीगेशन जो इंजीनियर हो, उनजो बि रैस किनाल मां लाश मिलियो। उन समेत लाड़काणे में 2 महीननि जे दौरान 3 नींगरनि समेत हिकु एरीगेशन जे इंजीनियर समेत 14 ॼणनि जा जेके लाश आहिनि उहे मिलिया आहिनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त पुलिस उन्हनि जी जेको आहे अमुन अमान लाड़काणे में कराइण में मुकमल नाकाम आहे ऐं बर वक़्तु जेकॾहिं कार्रवाई कजे हा उन्हनि जे वारसनि जे जेका आहे शिते त शायदि उन्हनि जा लाश जेका आहे न मिलंदा। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे पुलिस हिन वक़्तु लाड़काणे जे पुलिस जी ॻाल्हि कजे त लाड़काणे जे पुलिस जेके आहे मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। ऐं हिन वक़्तु बि हिकिड़ो बाकराणे जे भरिसां ख़ैर मोहम्मद आरीजा जो रहवासी आहे, नौजवान आहे 17 सालनि जो, उहो बि गुम आहे 20 ॾींहंनि खां। ऐं ॿियो हैदरी थाणे जी हद में नींगर आहे, उहो बि उनखे 4 ॾींहं थी विया आहिनि, उहो बि गुम आहे। उन्हनि ॿिन्ही जेको आहे हिकिड़े नींगर जो हिकिड़े नौजवान जो, उन्हनि ॿिन्ही जो बि जेको आहे ॾस पतो हिन वक़्तु ताईं न पइजी सघियो आहे। लाड़काणे ज़िले में जेको ॾींहों ॾींहुं लाशनि मिलण जो जेको सिलसिलो आहे उहो रुकिजी न सघियो आहे, जंहिंजे करे जेको नौजवान ऐं नींगर जेके गुम आहिनि उन्हनि जा वारस बि तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि, छो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि ॿियनि माण्हुनि जा लाश ऐं नींगरनि जा मिलनि पिया त उन्हनि खे बि पुलिस इंसाफ़ न ॾेई सघी आहे। रवायती तौर ते पुलिस उन्हनि खे बि उहो ई डटो ॾिनो आहे त असां ॻोल्हा कयूं पिया, पर उतां जा जेके उन्हनि जा जेके वारस आहिनि गुम थी विया, जा पुरसरा नमूने जेके गुम थी विया आहिनि, उन्हनि जा जेके वारस आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि। उहे उन्हनि जो चवणु आहे त पुलिस असांजी का बि मदद कोन पई करे। इहो जेको लाशनि मिलण जो जेको सिलसिलो आहे उहो अहिड़ो कॾहिं बि लाड़काणे में को अहिड़ो वाक़ियो न थियो आहे ऐं कंहिं बि SSP जे दौर में जहिड़ो ही मौजूदु आहे SSP सरफराज़ नवाज़ शेख जे दौर में थियो आहे त 14 ॼणनि जा 2 महीननि में 3 नींगरनि समेत लाश मिलिया आहिनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त पुलिस उन्हनि खे इंसाफ़ फ़राहम न कयो आहे, जंहिंजे करे जेके लाड़काणे जेके वासी आहिनि शहरी आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि ऐं उन्हनि जिन माण्हुनि खां फुरियूं थियूं आहिनि, चोरियूं थियूं आहिनि, उन्हनि खे बि इंसाफ़ फ़राहम पुलिस नथी करे सघे। नाज़रीन, लाड़काणे जी सूरत जो जाइज़ो वठूं पिया। रशीद समय असांखे सूरत खां आगाह कयो त कीअं गुज़िरियल 2 महीननि दौरान वक़्फ़े सां माण्हुनि खे गुम कयो वियो ऐं उनखां पोइ संदनि लाश वारसनि हवाले कया विया। इन हवाले सां तव्हां ॾों पेश आहे मक़तूल अली गुल राहूजे जी अमड़ जी ॻाल्हि ॿोल। गॾोगॾु लाड़काणे जा सियासी समाजी अॻवान हिन सूरत ते छा था चवनि उहो पिणु ॿुधो। मुंहिंजो जेको शाम जो मींहुं उठो आहे, मींहुं बंदि थियो आहे, मुंहिंजो बचिड़ो वियो आहे, मां मूंखे पैसा 50 रुपया मां वञी होटल ते फिल्म थो ॾिसां। रोज़ु मुंहिंजा बचिड़ा वेहंदा होटल ते। 8 राति जा थिया, असां छोकिरो संभालियोसीं त मुंहिंजो छोकिरो होटल ते कान हुयो। वयसि पिणसि ॻोल्हे आयसि त चई अली गुल होटल ते कान्हे को। सॼो शहर ॻोल्हियोसीं, घर ॻोल्हियासीं, काथो छोकिरो मुंहिंजो न लधो। असां ज़ाल मुड़ुस ॿई वियासीं थाणे ते, त थाणे वारनि बि इंसाफ़ असांजो न कयो। चऊं त तूं वञी हाणे सुबुह अचिजांइ, तुंहिंजी रिपोर्ट असां लिखंदासीं। राति में मुंहिंजो ज़ालिमनि लाइ काथे बचो पुॼायो। सरकार बि मूंसां कोई ताउन कान कयो। मुंहिंजो नंढड़ो गुलड़ो पुटु हुयो, 6 खां वठी मुंहिंजो पुटु गुम थियो। मुंहिंजे पुटु हिन महिल ताणी वापसि कान मोटी आयो। अड़े ज़ालिमनि मुंहिंजो मारे गुटा ॾेई वञी जंग भर में मुंहिंजो बचिड़ो उछलियो। असां ग़रीब माण्हू, असां कंहिंसां न चढ़ जहिड़ा। मुंहिंजो मुड़ुसु ग़रीब बसि सॼो ॾींहुं खपाए, तरी असां पंहिंजो पेट पालियो, पंहिंजा बचिड़ा असां शहर पढ़ायासीं। असांजी जाइ किरी पई, असां शहर वञी पंहिंजी जाइ मसवाड़ ते वठी वञी वेठासीं। असांखे ताक़त न हुई त असां जाइ ठारायूं। असां 12 महीना शहर वेठासीं वञी, असां उस ते वेठा हुआसीं, असांखे जुगो कान हुयो। न्याणियूं मुंहिंजियूं उस ते वेठी हुयूं, जाइ मुंहिंजी मींहं में किरी पई
त मां पंहिंजो शहर वञी जाइ वठी पंहिंजा शहर बचड़ा पढ़ाया त अलाह साईं को उन्हनि खे वधाए त मुंहिंजा बचड़ा जॉन न थियनि। मुंहिंजूं अधड़ियूं ॿ आहिनि, ना हिकु पढ़ंदी आहे, ॿी 7वीं पढ़ंदी आहे। नंढड़ो मुंहिंजो जेको मरी वियो इहो 6वीं अंग्रेजी पढ़ंदो हुयो। नंढड़ो मुंहिंजो 1वीं में आहे, अधड़ो आहे। असां सुख लाइ वियासीं, असांखे कहिड़ी ख़बर त ज़ालिम मुंहिंजो बच्चो खणी घरां वञी कोहंदा। लाड़काणे सां हींअर असां वटि साॻी पोज़ीशन जेका कराची में ॿोरियुनि में लाश मिलंदा हुआ, असां तारीख़ुनि में अख़बारुनि पढ़ंदा हुआसीं, अॼु उहो साॻियो कारण असांजे लाड़काणे सां थी चुको आहे। टियों ॾींहुं तव्हां ॾिठो हिकु खरल क़ौम जो नौजवान हिकिड़ो ॿारड़ो जेको आहे बेगुनाह बेदर्दी सां क़तलु कयो वियो। उन सां गॾु वरी PS बकापुर जे हद में क़तलु कयो वियो। उन सां गॾु PS रशीद वगण जे हद में क़तलु कयो वियो आहे। हाणे इहे केतिरा असां लाश पिया आख़िर नौजवाननि जा, गभरू नौजवाननि जा असां पंहिंजे कुलनि ते खणंदासीं। जो वाक़ई हिकिड़ो मदरसे में लाश मिलियो। सो असीं इन जे हवाले सां इंतिज़ामिया खे तहरीक आणण जे लाइ असीं गुज़ारिश कई आहे त खुदारा लाड़काणे सां महिरबानी करे अमन जे फिज़ान खे बहाल कयो वञे, वरना ही लाड़काणो समाई तादाद असांजो 20 तंज़ीमुनि ते मुश्तमिल आहे। ऐं असां हाणे जे कल्ह जेको इजलास हुयो उन जे लाइ असां इहो मुतफ़िक़ कयो वियो आहे, जेकर असांजा इहे मुतालबा मंज़ूर नथा कया वञनि त वरी साॻे नमूने सां असां अमन जे फिज़ाउनि जे बहाली जे लाइ अमन ज़िंदाबाद रैली कढंदासीं। मजबूर थी करे असांखे रोअण SSP साहिब मूंसां फ़ोन ते राब्तो कयो आहे, हींअर बि मूंसां राब्तो कयो अथई। हींअर असांखे टाइम 2 बजे ॾिनो अथई। असां लाड़काणे समय ताज प्लेटफॉर्म ते पंहिंजी सॼी क़यादत सां गॾिजी असां इन जे लाइ मीटिंग कंदासीं। नाज़रीन, लाड़काणे में अमन अमान जी सूरत हाल इंतहाई गंभीर थी चुकी आहे, पर उतां जी सूरत हाल जो उन चूंडियल नुमाइंदा को नोटिस वठण लाइ तयारु आहिनि। नई सिंध पुलिस जी आला इख्तियारनि खे हिन मामले जो को ख़्यालु अचे थो। बहरहाल उमेद कयूं था त वधीक माण्हुनि जूं ज़िंदगियूं ज़ाया थियण खां बचाई वेंदियूं ऐं जेके गुम थियल आहिनि उन्हनि जी वापसी लाइ पुलिस तकड़ी कार्रवाई कंदी। हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ कुझु ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।